बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल खलाइक़ि अजमईन व अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआन मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम, अॼु असां तव्हांजे साम्हूं टी नशिस्त में तारीख़ उलमा जे मौज़ू सां हाज़िर ख़िदमत थिया आहियूं। सभ खां पहिरियां सभु साराहूं तंहिं मालिक खे ई जुॻाइनि जेको हिन सॼे संसार जो पालणहार आहे। करोड़े दुरूद ऐं सलाम हुजनि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं उन जे पाक अतहार अलैहिमुस्सलाम ते। अज़ीज़ान गिरामी, तारीख़ उलमा जे हिसाब सां उलमा जी वॾी फ़ज़ीलत आहे ऐं इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन उलमाअनि खे ज़िकिर करण खां पहिरियां ज़रूरी आहे त उन्हनि जी फ़ज़ीलत ऐं जंहिं उलमा जी मुज़म्मत कई वई आहे त उन्हनि खे ज़िकिर कजे, ताकी उन्हनि उलमाअनि खां अवाम ऐं माण्हू उहे जेके उन्हनि उलमा जी इज़त कंदा, जंहिंजी मुज़म्मत थियल आहे, इंशा अल्लाह उन्हनि खे बि ज़िकिर कंदासीं। त रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमाइनि था त जेको बि शख़्स उलमा जी कचहरी में हिकिड़ो कलाक वेहे थो या हिकिड़ो कलाक वेहंदो, अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक 1000 साल जी इबादत खां वधीक महबूब आहे। ऐं जेको शख़्स उन उलमा जे चेहरे जी तरफ़ ॾिसंदो, अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक मस्जिदुल हराम में 1 साल जे एतिकाफ़ खां वधीक महबूब अमल आहे। माना मस्जिदुल हराम में 1 साल ॼण उन शख़्स एतिकाफ़ कयो, अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक महबूब आहे। ऐं जेको शख़्स उलमाए किराम जी ज़ियारत करे थो, अल्लाह ताला जे नज़दीक अल्लाह जे घर काबतुल्लाह जे चौधारी 70 मक़बूल शुदा हज ऐं 70 उम्रनि जे मक़बूल शुदा उम्रनि खां वधीक ऐं बहितरीन अमल आहे। ऐं उन शख़्स जे लाइ अल्लाह तबारक व तआला 70 दर्जा बुलंद करे थो ऐं उन जे मथां रहमतूं नाज़िल कंदो आहे, उन जे मथां रहमतूं वसाईंदो आहे। ऐं मलाइका गवाही ॾेई चवंदा आहिनि, मलाइका शाहिदी ॾेई चवंदा आहिनि उन शख़्स जे लाइ त ए बंदे ख़ुदा, तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब करार ॾिनी आहे अल्लाह तबारक व तआला। त उलमाए किराम जी केॾी मंज़िलत ऐं मक़ाम आहे, बसि ज़रूरी थो सम्झां त कुझु उन जे लाइ जुमिला चया वञनि त अल्लाह तबारक व तआला जंहिंजी फ़ज़ीलत खे फ़ानूस जियान रोशन रखणु घुरिजे, त को बि वेरी उन ॾींहं खे पंहिंजा वस लॻाईंदे वसाए नथो सघे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उलमा जूं क़िस्मूं ऐं उहे उलमा जंहिंजी मुज़म्मत कई वई आहे, जन्नत ऐं जहन्नम जे कहिड़नि दर्जनि में हूंदा, छो जो जंहिंजी मुज़म्मत कई वई आहे जहन्नम जे कहिड़नि दर्जनि में हूंदा, ऐं जंहिंजे लाइ मदह कई वई आहे जन्नत जे कहिड़नि दर्जनि में हूंदा। इंशा अल्लाहुल अज़ीज़ अॻी नशिस्त में बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।